अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कुहे सो कर लहे कोठे सो करीब, इहा आदत सिखियो हर ज़मा हबीब। तिछे सो तबीब सोई राहत रूह जी। भलारे भिटदण जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिं जमाग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 8 जुलाई 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जेतो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि हुजो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लही सघनि। साईं जा अॼु 8 जुलाई आहे। 8 जुलाई उन अज़ीम इंसान जी यादि जो ॾिहाड़ो आहे जेको तोड़े जो विछोड़े जो वरलाप ॾेई वियो, पर संस लिखणियूं अॼु बि मौजूदु आहिनि ऐं हूअ जेको समाजी ख़िदमतनि एवज़ अॼु बि यादि कयो वञे थो। हूअ जंहिं न सिर्फ़ु सिंध लाइ जा खोड़ियो पर सिंधी माण्हुनि लाइ बि जा खोड़ियो। हूअ जंहिंखे दुनिया अॼु बि राम बख्शाणी जे नाले सां सुञाणे थी, सोई डॉक्टर राम बख्शाणी सारी सभु जमार सिंध, सिंध वासियुनि, सिंधी ॿोली ऐं सिंधी लेखकनि लाइ पाण पतोड़ींदो रहियो। डॉक्टर राम बख्शाणी जे विछोड़े खे तोड़े जो हाणे साल मुकमिल थी चुको आहे, पर हूअ हिकिड़ी घड़ी लाइ बि विसरियो न आहे। 8 जुलाई 2024 ते विछड़ी वियल राम बख्शाणी मशहूर समाज सुधारक, सरमाएदार ऐं स्टेज अदाकार तौरु मुनफ़रद सुञाणप माणी। राम बख्शाणी 2 सितंबर 1941 ते हैदराबाद सिंध में पैदा थियो। हूअ 6 सालनि जो हो त संस वालिद वफ़ात करे वियो। विरहाङे बाद संस मां घर भातियुनि समेत सिंध छॾे भारत हली वई, जिते पहिरीं मद्रास ऐं पोइ बड़ौदा में रिहाइश इख़्तियार कयाईं। हुन जी माउ गुरबत बावजूदि खेसि कुझु क़दुरु तालीम ॾियारी। उन दौरान हुन टाइपिंग सिखी वरिती। खेसि पहिरीं नौकिरी हिकु इंजीनियरिंग कंपनी में 75 रुपया माहिवार पघार ते मिली। 1959 में खेसि दुबई में हिकु सिंधी सरमाएदार GITL कंपनी में 125 रुपया माहिवार पघार ते ऑफिस असिस्टेंट तौरु नौकिरी मिली, जिते हू कंपनी खे कामयाबु बणाइण लाइ ऑफिस मां टाइम कढी मार्केट में वञी वापारियुनि सां मिलंदो हो। लाॻीतो 26 साल कंपनी में कमु करण खां पोइ खेसि तरक़ी ॾेई डायरेक्टर बणायो वियो। उनखां पोइ कंपनी जो एग्ज़ीक्यूटिव चेयरमैन, ITL कॉस्मोस ग्रुप जो सदर ऐं ॿियनि केतिरनि ई कंपनियुनि जो चेयरमैन ऐं डायरेक्टर रहियो। हूअ सक़ाफ़ती सरगर्मियुनि में हिसो वठंदो रहियो। दुबई में केतिरनि ई सिंधी स्टेज ड्रामनि में किरदार बि अदा कयाईं। हुन दुबई में हिकु कल्चरल ऑर्गेनाइज़ेशन असीं सिंधी जो बुनियादु रखियो, जंहिं तनज़ीम तरफ़ां केतिरा ई सक़ाफ़ती प्रोग्राम कराया विया, जिन में सिंध ऐं हिंद जे सिंधी फ़नकारनि हिसो वरितो। हुन पंहिंजे माउ जे नाले सां ऐश्वरी बाई बख्शाणी ट्रस्ट क़ाइमु कयो, जंहिं पारां सिंधी ॿोली ऐं अदब जी ख़िदमत कंदड़ सिंधी लेखकनि ऐं शाइरनि खे हर साल मंझता तौरु एवार्ड ॾिना वेंदा आहिनि। सिंधी ॿोली, अदब ऐं सक़ाफ़त खे तरक़ी वठाइण लाइ मुख़्तलिफ़ इदारनि ऐं तनज़ीमनि जी माली मदद कंदो हो। राम बख्शाणी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी जो ट्रस्टी पिणु हो। हुन नौकिरी दौरान तालीम जारी रखी ऐं वाशिंगटन यूनिवर्सिटी मां बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन में PhD कयाईं। टॉकिंग द हाई रोड जे नाले सां पंहिंजी आत्मकथा लिखी, जंहिंजो सिंधी में तर्जुमो कमर शहबाज़ आखिरा आकाश में नाले सां कयो। राम बख्शाणी 8 जुलाई 2024 ते हमेशह लाइ विछड़ी वियो। तोड़े जो हूअ विछोड़े जो वरलाप ॾेई वियो, पर संस यादगिरियूं अॼु बि मौजूदु आहिनि। हूअ अॼु बि यादि इन करे अचे थो जो हुन सारी सभु जमार सिंध जी ख़िदमत कई। तोड़े जो जलावतनी जहिड़ो दर्द भोॻींदड़ राम बख्शाणी जलावतन थी वियो, पर घड़ी लाइ बि हुन सिंध खे न विसारियो। हूअ जेको अॼु बि सिंध खे बि यादि आहे, छो त हुन सिंध खे सदाईं साह वांगुरु रखियो।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु असीं नाम्यारे लेखक समाज सुधारक राम बख्शाणी खे भेटाउनि जा गुलाब आचे रहिया आहियूं। सिंध में पैदा थी हिंद में ज़िंदगी जी पुॼाणी कंदड़ राम बख्शाणी तोड़ जो हाण असां में मौजूदु न आहे, पर पंहिंजनि ख़िदमतनि ऐं पंहिंजनि लिखणनि एवज़ अॼु बि मौजूदु आहे। पंहिंजी आत्मकथा में राम बख्शाणी लिखियो हो, जीवन भर हेड़ो लकाव कॾहिं न ॾिठमि, मुसाफ़िर ईंदा था रहनि पर ट्रेन त कॾो को छुटी वई। मुंहिंजी ट्रेन अञा न छुटी आहे, नई पंहिंजे आख़िरी स्टेशन जो प्लेटफार्म किथे नज़र थो अचे, वेझो पौधो वञे थो, इहा पक अथमि। हर गुज़रंदड़ स्टेशन ख़ुशी जे उन अहसास में इज़ाफ़ो कंदी थी वञे त डिघे सफ़र जो उहो हिसो बि घटि थियो। वरियनि खां अहिड़ी हर स्टेशन ते मुसाफ़िर रेल मां लहंदा रहंदा आहिनि ऐं ॿिया संदन जाइ वालारण लाइ गाॾी ते सवार थींदा रहंदा आहिनि। दिलि घुरिया दोस्त, अजनबी ऐं प्यारा मुंहिंजी हयाती जा हिसा, के वेझा के दूर, के गहरा के छिढा, के नजीअ में जायूं जोड़े छॾियूं, के कोरीड़े जे तंद खां बि सना ऐं नाज़ुक आया ऐं पल में अखियुनि खां ओझल थी विया। कहिड़ा माण्हू आया, कहिड़ा जीव जियारा विछड़िया, उन हूंदे बि उहे सभु कुल जा जुज़ आहिनि। मुंहिंजी ज़िंदगी जे खटनि मिठनि तजुर्बनि जे सिलसिले जी अणखुट ॾोर आहिनि। ज़हन जे परदे ते यादूं सड़क किनारे खुतल मेल जे पथरनि जियां पुठ ते डोड़ंदियूं थियूं वञनि। माण्हुनि, जॻहियुनि, उमेदनि ऐं मायूसियुनि जा रंगीन चिट आहिनि, जे रंग बदिलाईंदा था रहनि। ज़िंदगी त हिकु डिघो सबक़ु आहे, जेको सच पुछो त कंहिंखे ज़ुबानी यादि ई कोन थियो हूंदो। भले तव्हां एतबार ऐं भरवसे जूं थूणियूं थंभा हर बार आज़माईंदा रहो, पर पोइ बि मन घुरियूं मुरादूं किथे थियूं मिलनि। जिते अक्सर प्यार ऐं पंहिंजाइप, आशा ऐं उमेद जे बदिले ॾुख ऐं निराशा पले पवे, उते लाचार सोचणो थो पवे त छा दुख ऐं दोखे जा ही ॾंभ वक़्तु बि छुटाए सघंदो या न। अहिड़नि मौक़नि ते जॾहिं सिजु लही चुको आहे ऐं राति धुकींदी पई अचे, जॾहिं पाण खे बेहद अकेला, उबाणका ऐं उबाला महसूसु था करियूं, जॾहिं कंहिंजी लॻायल चोट भरम में भोरे छॾियो आहे, तॾहिं इहो सोचण ते मजबूर था थियूं त रिश्तनि जे हिन भॻल भुरियल ढेर जा असां केतिरे क़दुरु ज़िम्मेवार आहियूं। पर भले त असां दिलि में उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे मञूं ऐं सुठे तोड़े मिठे सां ठाह करण लाइ तयार बि थी वञूं। असां हिकु नए दौर में दाख़िल थियूं था, जेको न फ़क़्ति वधीक माठो आहे, बल्कि दिली सकून ऐं शांती जो फ़रहत जहिड़ो अहसासु ॾियारींदड़ पिणु आहे। ईअं जीअं सभु जज़्बात थधा थी चुका हुजनि ऐं असां ॻोड़ीले हुजूम खां भरपूर थी ॿाहिरि खां अंदरि झाती पाए ॾिसण जे क़ाबिल थी विया हुजूं। उहो अमल पंहिंजे पाण में पे ई पाण सुञाणण जो आहे। हिकु दफ़ो सच जी साञा अची दिलि में देरो कयो त पोइ हयाती खे उन जे असर मां कढणु महाल थियो पवे। उहा इंसानी वस जी ॻाल्हि न आहे, अंदर में उहा ओचितो थींदो आहे, कंहिं ख़ासि वक़्तु जॻह या माहौल जो मुहताज न हूंदो आहे। हिकिड़ी कैफ़ियत आहे जेका असांजे वजूद ते छांइ बि वेंदी आहे ऐं हिकु ॾिहाड़े ओचितो बिना कंहिं वजह जे साञा जो सोजरो रूह में वासो करे वेंदो आहे ऐं लॻंदो आहे त असां पंहिंजी हयाती लाइ जेके मापा ऐं माण मुक़ररु कया आहिनि ऐं जिन खे असां रोज़मरह जो वहिंवार चऊं था या मक़बूल मुहावरे में सुधरियल तर्ज़ ज़िंदगी सॾियूं था, सा नाकाफ़ी आहे। उहो अहसासु ईंदे ई बेआरामी, बेचैनी, थकावट ऐं बेज़ारी जा बादल मन ते मूंझ बणिजी छाइजी वेंदा आहिनि। पर हिकु दफ़ो उन मरहले मां गुज़री वियासीं त पोइ ज़िंदगी जी माना ई बदिलजी वेंदी। ॿाहिरियों ॾेख वेख कूड़ो ऐं कसारो भाइबो, दुनिया जी चमक दमक जी का अहमियत न रहंदी। अंदरि छा आहे उहो ई सभु कुझु भासंदो। पंहिंजे ऐं दौलत जे विच में फ़ासिलो वधंदो नज़र ईंदो। दौलत सां छा छा ख़रीदे सघिजे थो, उन जी हैसियत ई न रहंदी। उहे क़ीमती शयूं जेके असां वॾे शौक़ मंझां ख़रीदियूं, उहे कामयाबियूं जे असां वॾी जाखोड़ खां पोइ हासिलु कयूं, ऐं उहे समाजी दर्जा जेके असां वॾी महिनत सां ऐं वठां खां पोइ माणिया, से सभु बाजाया खोखला ऐं बेकार लॻंदा। नए उजाले अचण खां पोइ उन्हनि सभिनी शयुनि सां न प्यारु रहंदो ऐं न मथनि फ़ख़ुरु थींदो। मां जॾहिं पंहिंजे ओसे पासे निहारींदो आहियां तॾहिं ॾाढी हैरत लॻंदी अथमि
ऐं धणी जेको कुझु ॾिनो आहे उन ते संस थोरा मञींदो आहियां। पालणहार मूं ते महर जी नज़र करे पंहिंजी दिया ऐं सखा सां मूंखे ॾाढो नवाज़ियो आहे, पर समाजी रुतबे जूं शयूं मूंखे घणो लुभाए न सघंदियूं आहिनि। मूं अक्सर किताबनि में पढ़ियो आहे त ज़िंदगी जे कंहिं ख़ासि दर्जे ते पहुचण खां पोइ माण्हू जी दिलि धन दौलत ऐं शान शौक़त खां खटी थी वेंदी आहे ऐं पाण वणाइण ऐं पॾाइण जी घुर्ज बाक़ी न रहंदी आहे। दिली आनंद तॾहिं मिलंदो आहे जॾहिं का बि तमना न रहे ऐं न वरी का गुणगोत या पचार ई रहे। मथे ॻाल्हियुनि मां इहो मतिलबु न वठिजे त को असां नाशुक्र आहियूं या वॾे माणपे जे अहसास में वकोड़जी विया आहियूं। दरअसल असांखे वक़्त जी अहमियत क़दुरु ऐं क़ीमत जो सही अहसासु थियणु लॻो आहे, उन करे उनखे अजायो वञाइणु नथा चाहियूं। राम बख्शाणी जूं ही सिटूं असां हाणे चूंड कयूं हुयूं संदसि किताब आख़िरा आकाश में मंझां। ऐं हाणे अव्हां जे समातन जी नज़र करियूं था राम बख्शाणी जी गुफ़्तगू। हर कंहिं क़ौम खे क़ौम पंहिंजे नमूने उभरी सघे थी सिर्फ़ु पंहिंजे ज़मीन ते। असीं महिमान तौरु ॿियनि मुल्कनि में ॿियनि शहरनि में रही केतिरे क़दुरु वाधारो करे सघंदासीं। इहा ॻाल्हि मुमकिन कोन्हे। असांखे इहा हक़ीक़त में इहा ॻाल्हि असांखे सोचणु खपंदी हिंदुस्तान जे विरहाङे वक़्तु, पर असांजे लीडरनि इहा ॻाल्हि महसूसु कोन कई। अॼु बि देरि कोन थी आहे। मूंखे ख़बर आहे त जॾहिं 1947 में विरहाङो थियो हिंदुस्तान जो त न को गुजरात स्टेट हो न को महाराष्ट्र स्टेट हो, ॿई बॉम्बे स्टेट में हुआ। ऐं 10 सालनि खां पोइ गुजरात महसूसु कयो त असांखे जुदा स्टेट खपे, महाराष्ट्र महसूसु कयो त असांखे जुदा स्टेट खपे, ऐं उहे दार थिया ऐं बॉम्बे जे शहर ते चङी मारामारी लॻी हुई ऐं फाइनली उते वियो बॉम्बे जो शहर महाराष्ट्र में वियो। अॼु असां सिंधियुनि खे हिकु कामयाबु जाति चयो थो वञे। असीं कामयाबु थिया आहियूं पंहिंजे स्ट्रगल मां निकिरण में। असीं कामयाबु कोन थिया आहियूं पाण खे सेटल करण में। ख़ाली जेके तकलीफ़ूं विरहाङे खां पोइ आयूं उन में असीं कामयाबु थिया आहियूं। अॼु धीरू भाई अंबानी जहिड़ो माण्हू जेकॾहिं उनखे गुजरात स्टेट न हुजे हा त उहो एतिरो वधी कोन सघे हा जेतिरो उहो वधियो। अॼु सिंधियुनि पंहिंजो वाधारो बराबरि कयो आहे, पर असीं जेकर असांखे पंहिंजी स्टेट हुजे त असीं काफ़ी उन खां वाधारो करे सघूं था पंहिंजे मुल्क जे फ़ाइदे लाइ। यानी जेकर पंहिंजे स्टेट में असीं हुजूं त इहो फ़ाइदो ख़ाली जाती लाइ कोन्हे पर मुल्क लाइ बि आहे, छाकाणि त असीं जेको कुझु करे रहिया आहियूं उन खां ॾहुणो करे सघूं था जेकॾहिं असांखे पंहिंजो स्टेट हुजे। ऐं इहे ॻाल्हियूं पार्लियामेंट में आणियूं आहिनि, छाकाणि त पार्लियामेंट में हर को मेंबर सिर्फ़ु पंहिंजे कंहिं टुकड़े जेके रिप्रेज़ेंट करे थो। सिंधियुनि जो को बि रिप्रेज़ेंटेटिव पार्लियामेंट में कोन्हे। त असांजा के मेंबर जेकॾहिं उते पार्लियामेंट में असांखे रिप्रेज़ेंट कंदा, हीअ ॻाल्हि मथे ईंदी। को हिकु ॿिनि ॾींहंनि जी ॻाल्हि कोन्हे, को हिकु ॿिनि सालनि जी ॻाल्हि कोन्हे। हीअ ॻाल्हि असांखे शुरू करणी आहे। ऐं जेके एरियाज़ आहिनि यूनियन टेरिटरीज़, इहो पॉसिबल आहे त उन्हनि यूनियन टेरिटरीज़ खे खणी असीं पंहिंजो नंढो स्टेट ठाहिण जी कोशिशि करियूं। हिंदुस्तान सरकार तरफ़ां के ऑर्गेनाइज़ेशन ठाहियल आहिनि जीअं NCPSL या साहित्य अकेडमी। त इहे जेके अकेडमियूं आहिनि या एसोसिएशन्स आहिनि त उन्हनि जा कारोबारी ख़र्चु करण जे बदिरां पाण खे ऑडिटर जे रोल में वधीक था यूज़ कनि। उन जो नतीजो इहो थो निकिरे त डेवलपमेंट खां सवाइ पैसा उअं ई पिया आहिनि, ख़र्च थियनि कोन था, ऐं उहो सिर्फ़ु पंहिंजो वक़्तु था विञाइनि त हीउ ख़र्चु थियणु खपे या न थियणु खपे। त ऑडिटर जो कमु सरकार जो आहे, इन्हनि संस्थाउनि जो कमु ख़र्चु करणु आहे। जेकॾहिं सरकार सम्झंदी त हीउ ख़र्चु अजायो थो थिए त रोक भले उहा विझे, पर उन जे बदिरां असांजा जेके कारोबारी आहिनि सही रोक विझो वेठा आहिनि। नतीजो इहो थो निकिरे साल निबिड़ियो वञनि, ख़र्च थियनि कोन था, उन मां प्रोग्रेस क़ौम जो कोन थो थिए, क़ौम खे फ़ाइदो कुझु कोन थो थिए। ऐं असीं सिर्फ़ु इन में ई ख़ुशि आहियूं त असां सरकार जा पैसा बचाया। सरकार पैसा ॾिए थी ख़र्चु करण लाइ, न बचाइण लाइ। सिंधी ॿोलीअ खे बचाइण लाइ मीडिया जो कहिड़ो रोल थी सघे थो, पर
उन ॻाल्हि ते अचण खां अॻु में इहो ज़रूरी आहे त सम्झिजे त अॼु कल्ह जी नंढी टही जो इहो रवैयो आहे त ॿोली खे सिखण मां असांखे फ़ाइदो कहिड़ो आहे ऐं जेकॾहिं न सिखियासीं त नुक़सानु कहिड़ो आहे। मां इहो चवंदुसि त पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त सिंधी ॿोली सिखण मां नुक़सानु को बि कोन्हे। त जंहिं ॻाल्हि करण सां नुक़सानु न थिए उनखे छो न कजे। अॼु केतिरा नंढा ॿार आहिनि उन्हनि खे असीं फ्रेंच सेखारण जी कोशिशि था करियूं या ॿियूं ॿोलियूं सेखारण जी कोशिशि था करियूं। ॿार जेसिताईं 30 साले 4 साले 5 साले जो आहे उनखे केतिरियूं बि ॿोलियूं सेखारजनि उहो सिखी सघंदो। मूंखे यादगिरी आहे त जॾहिं मां नंढे हूंदे बड़ौदे में पढ़ंदो हुउसि त असांखे स्कूल में 4-5 ॿोलियूं सेखारींदा हुआ, गुजराती, हिंदी, सिंधी, अंग्रेज़ी, ऐं उहे मां पिकअप करे वियुसि। त ॿार खे पिकअप करण में का बि दिक़त न हुअणु खपे, सिर्फ़ु असांजो माइटनि जो एटीट्यूड चेंज करिणो आहे त ॿारनि खे सिंधी ॿोली तमामु नंढे हूंदे ई सेखारी वञे। हाणे इहा ॻाल्हि बराबरि आहे त जेकॾहिं माइटनि खे ई सिंधी ॿोली नथी अचे त हू ॿारनि खे कीअं सेखारीनि, उन जो रस्तो कढणो पवंदो। बाक़ी असीं नुक़सान ऐं फ़ाइदे खे हरू भरू चोटी न पऊं। का बि जेतिरियूं ॿोलियूं सिखी सघंदासीं, वधीक सिखी सघंदासीं, उहो असांजे लाइ फ़ाइदे। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु असीं 8 जुलाई ते नामियारे लेखक ऐं समाज सुधारक राम बख्शाणी खे संदसि यादि जे ॾिहाड़े ते भेटां जा गुलाब आछे रहिया आहियूं। अॼु राम बख्शाणीअ जी यादि जो ॾिहाड़ो आहे। अॼु राम बख्शाणी जी पहिरीं वरसी आहे। राम बख्शाणी बाबति जीपे वासवाणी लिखे थो। हीउ लेख 2003 में लिखियो वियो जॾहिं राम बख्शाणी हाल हयात हो। विरले को अहिड़ो सिंधी मिलंदो जंहिं राम बख्शाणी खे न ॾिठो हुजे या संसि नालो न ॿुधो हुजे। जंहिंखे खेसि सुञाणनि तिन मां घणनि जे नज़रनि में हू हिकु अजीब तलसमाती शख़्सियत जो मालिक आहे। मंझंदि सभीता ऐं स्वभाव जा अनेक गुण आहिनि। अटल इरादो, विश्वास, हिम्मत ऐं हमदर्दी, निवड़त ऐं न्याज़, मिठास ऐं मज़बूती त मंझंदि आहे ई आहे, पर सभ खां उत्तम आहे संसि निमाणाई ऐं पाण अर्पण जो जज़्बो। ज़िंदगी ऐं उनजे मुश्किल मसइलनि खे हू हमेशह मुड़ुस थी मुंहुं ॾियण जो क़ाइल आहे। संदसि मुख ते सदाईं मुर्कंदे नज़र ईंदी। साणसि मिलण खणी केर बि अचे हू खेसि ॿ ॿोल प्यार हिमत अफ़ज़ाई जा ज़रूरु चवंदो। खेसि हिन ॻाल्हि में पको विश्वास आहे त इंसान जी सची दौलत हिन जनम में कयल संसि चङा कम ई आहिनि। राम बख्शाणी जी आत्मकथा सिंधी जातीअ जी अणथक महिनत, लगन ऐं ओरचाई जो अनोखो दास्तान आहे। जीअं जीअं हूअ पंहिंजी हयाती जो हाल थो ओरे त लॻे थो त हू बेशुमार सिंधी कुटुंबनि जी वेड़ान जी तारीख़ पियो बयानु करे। पंहिंजी जनम भूमि ऐं गुज़ारियल बालकपणीअ जे 16 ॾींहंनि खां वठी विरहाङे जी वहशत ताईं, जंहिं केतिरनि ई ख़ानदान जी ख़ुशी ऐं ख़ुशहाली खसे वरिती ऐं शरणार्थी कैंपनि में गुज़ारियल पीड़ा जे पहाड़ जहिड़नि ॾींहंनि खां वेंदे गुरबत जे उन्हनि घड़ियुनि ताईं जो सरबस्तो अहवालु थो ॿुधाए जेके सिंधियुनि पंहिंजे सिर ते सहायूं। ऐं पोइ पंहिंजे अझल इरादे, बहादुरी ऐं हिमत सां उहो कुझु करे ॾेखारियो जो माण्हुनि खे चवणो पियो त हीअ क़ौम पैदा ई कामयाबियुनि लाइ थी आहे। सिंध जी तारीख़ ॾाढी क़दीम आहे। सिंधू सभ्यता जे बारे में ख़्यालु आहे त घटि में घटि 7000 साल पुराणी आहे। सिंधी तमामु घणा सुधरियल ऐं तहज़ीब याफ़्ता माण्हू आहिनि। हूअ जाखोड़ी, महिनती, हुनरमंद आहिनि ऐं मझनि हिमत, लगन ऐं विश्वास जी खोट बिना कान्हे। अॼु सिंधी बिना कंहिं शक शुबे जे हिकु आला जाती आहिनि जिन जात पात, रंग, नस्ल ऐं मज़हब ऐं धर्म तोड़े क़ौमियत जा समूरा ॿंधण टोड़े पाण खे हर तरह आजो करे छॾियो आहे। तव्हां जिते बि वेंदा तव्हांखे को न को सिंधी ज़रूरु मिलंदो जेको हिकदमि प्यार ऐं भाईचारे जो हथ वधाए तव्हांखे भलीकार चवंदो। राम बख्शाणी पंहिंजी आत्मकथा में के अहिड़ा अहम नुक़्ता पिणु बहस हेठि आंदा आहिनि जेके सिंधियुनि जे आईंदे लाइ ॾाढा ज़रूरी आहिनि। छा सिंधी दुनिया भर में फैलिजी वञण जी कोशिशि में पंहिंजी सक़ाफ़ती सुञाणप विञाए वेंदा?
सिंधियुनि जी मिठड़ी ॿोली सिंधी हुनर साहित्य सभ्यता ऐं लोक विरसे जो छा थींदो। हुनखे पक आहे त सिंधियुनि जी नई पीढ़ी जेका ख़ुशहाली ऐं माली सलामती वारे माहौल में पली ऐं निपनी आहे ऐं जे बदकिस्मती सां उहे ॿई नेमतूं सन वॾनि खे भाग में न मिलियूं हुयूं, उन्हनि मसइलनि खे मुड़ुस थी मुंहुं ॾियण जी क़ाबिलियत रखे थी। हीअ असीं वञी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं JP वासवाणी जो लिखियल लेख। नामियारे लेखक कलाधर मतवा लिखियो, हिंदुस्तान में सिंधियत जी ख़िदमत जे हवाले सां साईं राम बख्शाणी जो नालो वॾो हो। हूअ केतिरनि ई इदारनि सां जुड़ियल हो। हुन साहिबु मुंहिंजे इदारे बने सिंधु सेवा संघ जी बि मूंखां इजाज़त वरिती हुई ऐं मूंखे सिंधियत वारे कम लाइ हिमथायो हुआ ऐं हू जॾहिं बने आयो हो त हुन सां गॾु सिंधियत जी ख़िदमत जे हवाले सां मशहूरु शख़्सियतूं लाल हरदासाणी, चंद्र मघनाणी ऐं लक्ष्मी खिलाणी जहिड़ियूं शख़्सियतूं बि शामिल हुयूं। नामियारे लेखक शौकत शोरे लिखियो, दुबई जे अरबपति सिंधी वापारी राम बख्शाणी जी आत्मकथा अहिड़ी जादुई क़िस्म जी आहे जीअं ग़रीब छोकिरीअ संड्रेला जी कहाणी आहे, जंहिंमें हिकु परी संड्रेला खे पंहिंजे लकुण जे छुआए सां शहज़ादी बणाए छॾियो हो, पर राम बख्शाणी कंहिं जादू वसीले शाहकार कोन बणियो। हुन पंहिंजी महिनत ऐं औरचाई सां साबित कयो त सिंधी ख़ाक मां सोन बणाए सघनि था। राम अञा 6 सालनि जो हो त हैदराबाद सिंध में संस पीउ 36 सालनि जी जवानी में लाॾाणो करे वियो। मथां विरहाङे जी मुसीबत नाज़िल थी। घर घाट माग मकान रोड रस्ता घेड़ घटियूं चौंक चौराहा पंहिंजा न रहिया, परावा थी विया। सिंध में रहंदड़ ख़ुशहाल बख्शाणी कुटुंब विरहाङे सबबि जॾहिं इंडिया वियो त सख़्त गुरबत जा ॾींहं ॾिठा। राम जी जवान माउ जेका 34 सालनि जी उमिरि में विधवा थी वई हुई, सा सिंध मां हथे ख़ाली ॿारनि खे वठी पहिरीं मद्रास में ऐं पोइ बड़ौदा में वञी ठिकाणो ठाहियाईं। हू माउ न हुई, पर हुन पीउ बणिजी ॿारनि खे पालियो ऐं पढ़ायो। ॾुखियनि हालतुनि सबबि राम फ़क़्ति 10 क्लास ताईं पढ़ी सघियो। उन विच में हुन टाइपिंग सिखी वरिती ऐं हुनखे पहिरीं नौकिरी हिकु इंजीनियरिंग कंपनी में मिली, जिते संस माहवार पघार 75 रुपया हुई। राम पंहिंजी ॾाॾीअ बाबति ॿुधाए थो त ॾाॾी कॾहिं बि दिलि सां न मञियो त खेसि सॼी ज़िंदगी हिन नए मुल्क में मसवाड़ी घर में घारणी आहे। असां फ़ैसिलो कयो त बड़ौदा जे कंहिं हेठें विचोले क्लास वारे इलाइक़े में कंहिं बिल्डिंग जो हिसो मसवाड़ ते वठूं, पर ॾाॾी जो साह अटकियल हो पंहिंजी सिंध में। चवे त छा जो किरायो, छा जी ॻाल्हि, हलो त पंहिंजे वतन मोटी हलो। मुंहिंजो घर मुंहिंजी सिंध आहे। वीचारी मरण घड़ी ताईं सिंध सिंध कंदी वई। राम 18 सालनि जी उमिरि में सिंध वर्की रिवायतनि जी पैरवी में कंहिं ॿाहिरे मुल्क में वञण जो सोचियो। हुन वटि धंधे शुरू करण जे लाइ नाणो त कोन हो, उन करे हुन कंहिं ॿाहिरे मुल्क में कंहिं सिंधी जी कंपनी में कमु करण लाइ ख़्वाब पिए लधा। 1959 में हिकु ॾींहुं राम खे दुबई में नौकिरी लाइ ख़ाली जॻह जी ॼाण बम्बई में छपजंदड़ हिकु सिंधी अख़बार वसीले पई। हुन जॾहिं नौकिरी जे इश्तिहार जे जवाब में दरख़्वास्त पे लिखी त खेसि दुबई बाबति का बि ॼाण न हुई त उहा आहे किथे। ITL सिंधी सेठियुनि जी कंपनी हुई, जिते राम खे 125 रुपयनि जी माहवार पघार ते नौकिरी मिली वई। राम आत्मकथा में ॿुधाए थो त सिंधी कंपनियूं जेके परॾेह में कमु कंदियूं आहिनि, से घणो करे नौकिरी जा इश्तिहार सिंधी अख़बारनि में ई छपाईंदियूं आहिनि। उन करे त सिंधी कंपनियूं सिंधियुनि खे ई नौकिरी में रखंदियूं हुयूं। कारण इहो हो त साॻी जाति जो हुजणु ॿिन्ही धुरियुनि लाइ फ़ाइदे वारो हो। मालिक तोड़े मुलाज़िम सवलाई ऐं पंहिंजाइप महसूसु कंदा हुआ ऐं ॾुखे वक़्त में हिक ॿिए सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीही रहंदा हुआ। राम बख्शाणी पाणी जे जहाज़ दारा में चढ़ी दुबई रवानो थियो। ज़िंदगी जो उहो पहिरियों सफ़र हुन 5 ॾींहंनि में तइ कयो। हू दुबई त पहुतो, पर ज़हनी तौरु परेशान ऐं मुंझल हो, छो त हुनजो न को साथी संगती हो ऐं न वरी को वेझो माइट। पर कंपनी में कमु कंदड़ सिंधियुनि जो दोस्ताणो माहौल हुनजे लाइ वॾो ॾढ साबित थियो। ITL कंपनी जा राम खे नौकिरी ॾिनी हुई त पंहिंजे हिकु एवज़ी चेलाराम साजनाणी
खे राम सां मिलण लाइ कस्टम ऑफिस ॾेखारे मोकिलियो हो। पंहिंजे सिंधी ॻाल्हाईंदड़ खे ॾिसी राम जा सभु दुख दूर थी विया। हुन पंहिंजो सामान खयो ऐं रवानो थियो। सामान छा हो? बसि 2-3 शयुनि खां सवाइ जोड़ो धारीदार पाजामनि जो ऐं अमड़ जे हथ जी ठाहियल मिठाई, जेका हुन ख़ासि राम जे लाइ ठाही हुई। ITL कंपनी जी ऑफिस बि दुबई जे किनारे ते हुई, पर दुबई में फ़क़्ति हिकु घटी हुई जंहिंमें अरब, ईरानी, हिंदुस्तानी ऐं पाकिस्तानी रहंदा हुआ। सामान या त हथ गाड़ी ते ढोइबो हो या वरी सघारा बलोच पंहिंजी पुठी ते खणंदा हुआ। दुबई में उन वक़्तु एयरपोर्ट त ठहियो, रोड रस्ता बि कोन हुआ, न पीअण जो पाणी हो, न बिजली हुई, न टेलीफोन हो। तेल अञा कोन लधो हो। बाज़ार में जेको अटो वठी ईंदा हुआ उन में माकोड़ियूं पयूं सुरंदियूं हुयूं। पीअण जो पाणी जमेरा जे खूहनि मां कढी टीन जे दॿनि में विझी गॾहिं गाॾी या गाॾियुनि ते खणी घर पहुचाए वेंदा हुआ। बिजली कान हुई, पर कुझु वॾियुनि कंपनियुनि खे पंहिंजा जनरेटर हूंदा हुआ। अॻिते हली कुझु कंपनियुनि गॾिजी बिजली सप्लाई करण जो कमु पाण ते खयो। ITL जंहिंजो राम मुलाज़िम हो, उहा पिणु उन्हनि भाईवारनि मां हिकु हुई। ऊन्हारे में जॾहिं गर्मी 50 सेंटीग्रेड ताईं पहुची वेंदी हुई, तॾहिं माण्हुनि जी हालति ॾिसण जोगी हूंदी हुई। सख़्तु ऐं घिमियल गर्मी में बिना पखे जे गुज़ारो करण का मामूली ॻाल्हि न हुई। राम जे लाइ दुबई अचणु हिकु नई ज़िंदगी जी शुरूआति हुई। राम दुबई सां गॾु उभरियो, उसरियो ऐं संस तरक़ी वारी जदोजहद में उन जो हिकु अणमिट हिसो बणिजी रहियो। दुबई जेको हिकु गरम, मूंझ वारो, वारियासो ऋणपट हो, सो हिकु जादू जी नगरी बणिजी चुको आहे। राम बख्शाणी उन्हनि माण्हुनि में शामिलु आहे जिन हिकु निढड़े बंदरगाह खे अॼु दुनिया जो जदीद तरीन सुहिणो शहर बणायो आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे कहाणीकार ऐं लेखक शौकत शोरे जो ख़ूबसूरत लेख। इन्ही ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त, इन साॻी दुआ सां, वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।